नाज़िम पीपी अगवाणी अॻूणे सूबाई वज़ीर शरजील नाब मेमण चयो आहे त बसुनि जी हिकु नई खेप कराची पहुची वई आहे। उहे बसूं पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ख़रीद कयूं हुयूं। पंहिंजे बयान में शरजील नाब मेमण चयो आहे त उहे बसूं पीपल्स बस सर्विस जे ॿिए मरहले जूं बसूं आहिनि। कराची जा शहरी बहितरीन ट्रांसपोर्ट ऐं घटि क़ीमत में शानदार सर्विस मां लाभ हासिल कंदा। शरजील मेमण वधीक चयो आहे त नयूं बसूं अवाम जी सहूलियत लाइ चंद ॾींहं में रोडनि ते हूंदियूं। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर था कयूं। पीपी अगवाणी अॻूणे सूबाई वज़ीर शरजील नाब मेमण चयो आहे त बसुनि जी हिकु नई खेप कराची पहुची वई आहे। उहे बसूं पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ख़रीद कयूं हुयूं। पंहिंजे बयान में शरजील नाब मेमण चयो आहे त उहे बसूं पीपल्स बस सर्विस जे ॿिए मरहले जूं बसूं आहिनि। कराची जा शहरी बहितरीन ट्रांसपोर्ट ऐं घटि क़ीमत में शानदार सर्विस मां लाभ हासिल कंदा। शरजील मेमण वधीक चयो आहे त नयूं बसूं अवाम जी सहूलियत लाइ चंद ॾींहं में रोडनि ते हूंदियूं।